मुल्क में पाकिस्तान जो दिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। शक्करपिड़िया ग्राउंड इस्लामाबाद में शानदार मुख्य तक़रीब। गादी वारे शहर में चङी जहाज़नि जो गजगोड़। आसमान रंगनि सां रंगिजी वियो। ख़ासि महिमान सदर आरिफ अलवी पारां परेड जो मुआइनो। 21 तोपुनि ऐं 3 हथियारबंद फ़ौजनि जे जथनि तरफ़ां सलामी ॾिनी वई। मेराज F-16 जे F-17 जदीद तरीन जे 10C जंगी जहाज़नि पारां शानदार फ्लाई पास्ट। SSJ कमांडोज़ फ्री फॉल जो भरपूर मुज़ाहिरो कयो। आर्म कोर, आर्टिलरी, एयर डिफेंस, रेंजर, असिस्टेंट पुलिस ऐं बॉयज स्काउट जे दस्तनि जी परेड। तक़रीब में अल्लाहू अकबर जे नारनि जी गूंज। तक़रीब में शरीक माण्हुनि तरफ़ां ताड़ियूं वॼाए जोश वधायो वियो। पाकिस्तान दिहाड़े की तकरीब में तुर्की, सऊदी, बहरीन, उज़्बेकिस्तान, आज़रबाईजान के हथियारबंद फौजी दस्तनि जी भी शिरकत। फौजी जथन मार्च करे दाद हासिल कयो। OIC सिंध, पंजाब, बलोचिस्तान, KP, गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर के फ्लोर परेड में हिस्सो वरितो। वज़ीर आज़म इमरान खान, 3 हथियारबंद फौजनि जा सरबराह, बचाव बर वज़ीर परवेज़ खटक, सेनेट चेयरमैन, क़ौमी असम्बली के स्पीकर OIC इजलास में शिरकत लाइ आयल मेहमान मुल्कनि के नुमाइंदनि की भी शिरकत। शाद रहे ये पाकिस्तान गाने सां तक़रीब की पुॼाणी। इस्लामोफोबिया अफगानिस्तान की सूरत ते संगीन मसला आहिनि। लखें अफगान भाइर बुख ऐं बदारी जो शिकार आहिनि। पाड़ेसरी मुल्क भारत वाला कश्मीर में ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। पाकिस्तान एक जिम्मेवार एटमी मुल्क आहे। समूरनि मुल्कनि सां पुरअमन लाॻापा चाहे तो। क़ौमी सलामती कंहिं क़िस्म जो ठाह न कयो वेंदो। कंहिं भी अॻायां जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। इस्लामोफोबिया के रोकण लाइ पाकिस्तान आलमी सतह ते कोशिश कई। गॾियल क़ौमनि इस्लामोफोबिया ख़िलाफ़ ठाराव मंज़ूर कयो। ख़्वाहिश आहे त OIC के मज़बूत बणाए वञे। सदर आरिफ अलवी जो क़ौमी दिहाड़े जी मुख्य तक़रीब के खिताब। माज़ी जी हुकूमतनि क़ौमी मुफ़ाद अवाम जी फलाह तोड़े बहितरी बदिरां ज़ाती मुफ़ादनि के तरजीह ॾिनी। करप्शन के ख़ात्मे इख़लाक़ी मयार के बुलंद करण जी जदोजहद लाइ इन जज़्बे की ज़रूरत है, जंहिंजो मुज़ाहिरो असांजे वॾनि आज़ादी जी तहरीक दौरान कयो हो। वज़ीर आज़म इमरान खान जो पैगाम। हवाई फौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर चयो आहे त 23 मार्च पाकिस्तानी तारीख़ जो अहम जुज़ आहे। अॼोके दिहाड़े नंढे खंड जे मुसलमाननि पहिरियों भेरो धार वतन जो मुतालबो कयो। पाकिस्तान जो दिहाड़ो अबनि ॾाॾनि जे ॾिनल कुर्बानी ऐं डिघी जदोजहद जी अलामत आहे। जे 10C जहाज़ ताज़ो ई हवाई जो हिस्सो बणियो आहे, जेको संदन जिद्दत ते ॿधल पॉलिसी जो शाहकार आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु माया फरा अख्तियार। हेडलाइन सवार ॾिठूं, तफ़सीली ख़बरुनि में वाक़ई भली का सभ खां अॻु में नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। नाज़रीन तव्हांखे बुलेटिन जी शुरूआत में अहम ख़बर ॾींदा हलूं। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे ब्रेक केॾी तकड़ अथव, ॾिसो अथव न स्क्रीन, जेको बसि हला 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 हला। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु माया फरा अख्तियार। हेडलाइन सवार ॾिठो, तफ़सीली ख़बरुनि में वाक़ई भली कार। नाज़रीन बुलेटिन जी शुरूआत कंदासीं अहम ख़बर सां। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हू कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा न ॾींदो। कंहिंखे ग़लतफ़हमी थी सघे थी त घर वेही रहंदो। वज़ीर आज़म इमरान खान सां सहाफ़ियुनि मुलाक़ात कई आहे। उन ई मौक़े ते वज़ीर आज़म इमरान खान चयो त न्यूट्रल वारी ॻाल्हि जो ग़लत मतिलबु वरितो वियो। मज़बूत फ़ौज मुल्क जी ज़रूरत आहे। संदसि चवणो हो त सियासत लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। पाक फौज सां अॼु बि सुठा लाॻापा आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान चयो त चौधरी निसार सां 40 साल पुराणा लाॻापा आहिनि। मौलाना फजल रहमान टीम जो 12हों नंबर रांदीगर आहे ऐं संदसि टीम मां ॿाहिरि निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन तव्हां सां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हू कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा न ॾींदो। कंहिंखे ग़लतफ़हमी थी सघे थी त घर वेही रहंदो। वज़ीर आज़म इमरान खान सहाफ़ियुनि सां मुलाक़ात कई आहे। उन ई मौक़े ते वज़ीर आज़म इमरान खान चयो त न्यूट्रल वारी ॻाल्हि जो ग़लत मतिलबु वरितो वियो। मज़बूत फ़ौज मुल्क जी ज़रूरत आहे। संदसि चवणो हो त सियासत लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। पाक फ़ौज सां अॼु बि सुठा लाॻापा आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान चयो त चौधरी निसार सां 40 साल पुराणा लाॻापा आहिनि। मौलाना फजल रहमान टीम जो 12हों नंबर रांदीगर फ़ौज खे बदनाम न कयो वञे। पाक फ़ौज सां अॼु बि सुठा लाॻापा आहिनि।
वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त चौधरी निसार सां 40 साल पुराणा लाॻापा आहिनि ऐं मौलाना फज़ल रहमान टीम जो 12 नंबर रांदीगर आहे ऐं संदसि टीम मां ॿाहिरि निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो करा सीनियर साफ़ी तजनिका सिद्दीक़ साजिद साहब। सिद्दीक़ साहब, अपडेट कीजिएगा, वज़ीर आज़म से साफ़ी ने मुलाकात की है।